अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी सां गॾु मां आहियां सरदार अली लाखो। सभ खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइंस ते। अमेरिकी सदर पारां सऊदी वली अहद सां ईंदड़ मुलाक़ात जी तस्दीक। ट्रंप चयो आहे त उहा मुलाक़ात सिर्फ़ मुलाक़ात न पर उन खां वधीक हूंदी। सऊदी अरब केतिराई जहाज़ ख़रीद करण थो चाहे। अमेरिका दुनिया जा बहितरीन जहाज़ ऐं बहितरीन मीज़ाइल ठाहे थो। सऊदी अरब वॾे अंग में F-35 ऐं ॿिया जहाज़ ख़रीद करण जो ख़्वाहिशमंद आहे। सहाफ़ियुनि सां ॻाल्हि ॿोल में सदर ट्रंप वधीक चयो आहे त इब्राहिमी मुआहिदो सऊदी अरब सां ॻाल्हि ॿोल जो हिसो आहे। उमेद आहे त सऊदी अरब जल्द इब्राहिमी मुआहिदे में शामिल थी वेंदी। आज़ाद कश्मीर असेंबली जो इजलास 17 नवंबर ते तलब। वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक़ ख़िलाफ़ बेइतमादी रिथ ते वोटिंग थींदी। पीपल्स पार्टी फैसल राठौड़ खे वज़ीर आज़म जे लाइ नामज़द करे छॾियो। श्रीलंका खे ॿिए वनडे में पाकिस्तान मथां 8 विकेटुनि तां शिकस्त। 289 रन्सुनि जो टारगेट पाकिस्तान 10 बाल पहिरियां हासिल करे वरितो। अॻूणे कप्तान बाबर आज़म 8 चौकनि जी मदद सां 102 रन्सूं ठाहे टीम खे फतह ॾियारी। बाबर आज़म चयो आहे त मदाहनि जे सपोर्ट सां हौसलो मिलियो आहे। सेंचुरी स्कोर करण सां एतमाद बहाल थियो आहे।